अस्सलाम वालेकुम। अॼु असां मॉडल पेपर नंबर 16 खे ॾिसंदासीं। हिन खां पहिरियां असां मॉडल पेपर 15 करे चुका आहियूं, जंहिंमें हर हिक में 100 MCQs आहिनि। अच्छा, हिकिड़ी अनाउंसमेंट त हिन वक़्त ताईं यानी कि 12 तारीख़ मार्च जी इन वक़्त ताईं मुंहिंजा 86 वीडियो अपलोड थी चुका आहिनि मुंहिंजे चैनल ते। ऐं इहे सभई जा 86 वीडियो ई मुख़्तलिफ़ जेके SPSC जा इम्तिहान आहिनि, जीअं SST थी वियो या सिंधी लेक्चरर थी वियो या इस्लामियात या पाकिस्तान स्टडी या को बि ॿियो सब्जेक्ट जंहिंमें इन्वॉल्व हुजे, उन जे लाइ ॾाढा इंतिहाई अहम आहिनि 86 उहे वीडियोज़ ई। त उहे ज़रूरु तव्हां ॾिसो। ऐं गॾोगॾु इहो त इन्हनि मुंहिंजे समूरनि वीडियोज़ जी अगरि तव्हांखे PDF फाइल खपे त उन जे लाइ तव्हां मुंहिंजे WhatsApp नंबर ते मूंसां कॉन्टेक्ट कयो, जेको मां डिस्क्रिप्शन में WhatsApp नंबर ॾेई छॾियो आहे। ऐं उन खां पोइ तव्हांखे हिकिड़े पेड WhatsApp ग्रुप में ऐड कयो वेंदो, जंहिंजी फ़ीस आहे 500 रुपया। उन में जेके बि मुंहिंजा वीडियो थी चुका आहिनि उन्हनि सभिनी जी PDF फाइल तव्हांखे मिली वेंदी। ऐं अॻिते बि जेके बि मुंहिंजा वीडियोज़ थींदा, मां SST जो जेको हिकिड़ो सॼो प्रिपरेशन जो हिकिड़ो शेड्यूल बि अनाउंस कयो आहे, त उन में उहे बि तव्हांखे जेके हिन PDF फाइल्स उन WhatsApp ग्रुप में मिलंदा रहंदा। ऐं गॾोगॾु 34 जेके मॉडल पेपर्स आहिनि सिंधी MCQs जा ई, जंहिं मां 16 थी चुका आहिनि, अॼु थी वेंदा 16, इन्हनि जी PDF फाइल बि तव्हांखे उन में मिली वेंदी। ऐं ॿियो त इहे मॉडल पेपर मां थोरी घणी एक्सप्लेनेशन सां समूरा हल कराया आहिनि, जेके ॾाढा इंतिहाई अहम आहिनि। अच्छा, असां हाणे शुरू कयूं था पंहिंजे अॼु जे जेको आहे मॉडल पेपर नंबर 16 खे। ऐं तव्हांखे रिक्वेस्ट, अगरि तव्हां मुंहिंजे YouTube चैनल ते नवां आहियो त काइंडली हिन खे सब्सक्राइब करे छॾियो। अच्छा, सुवाल नंबर पहिरियों आहे, आख़ूंद अब्दुल रहीम वफ़ा अब्बासिया सिंधी नसर नवीसीअ जे कहिड़े दौर जो आलिम ऐं अदीब आहे? त हिन जो जवाबु आहे पहिरें दौर जो। ठीकु आहे। सवाल नंबर ॿियो आहे, मिर्ज़ा कलीच बेग सिंधी अदब खे केतिरा किताब ॾिना? हिते 450 लिखियलु आहे, लेकिन इन जो जेको एग्ज़ैक्ट अंग आहे उहो आहे 461 किताब। ठीकु आहे। मिर्ज़ा कलीच बेग साहिब जन जी उमिरि जेका आहे 76 साल, यानी 76 सालनि जी उमिरि में 461 किताब मिर्ज़ा कलीच बेग लिखिया, जेका हिकिड़ी वॾी जेका आहे साईं जी हिकिड़ी वॾी जेका आहे स्ट्रगल आहे। ठीकु आहे। सवाल नंबर 3 आहे, अदबी आईनो कहिड़ी सिंफ़ ते लिखियलु आहे? ही मज़मून नवीसी जो किताबु आहे, जेको असां क्लास 9 जी सिंधीअ में बि इहो डिस्कस कयो आहे, अदबी आईनो। ऐं अदबी आईनो कंहिंजो लिखियलु आहे? इहो लेखराज किशन चंद जो लिखियलु आहे। मज़मूननि जो किताबु अथसि। ऐं इन में हिकिड़ो मज़मून अथव जेको सिंधी 9 दर्जे में शामिलु कयो वियो आहे, उहो मज़मून आहे साणीअ जी सिक। जेकॾहिं सुवालु अचे साणीअ जी सिक कंहिंजो मज़मून लिखियलु आहे, त इन जो जवाबु बि लेखराज किशन चंद अज़ीज़ थींदो। ठीकु आहे। जेकॾहिं वरी सुवालु अचे त साणीअ जी सिक कहिड़े किताब तां वरितलु आहे, त उनजो जवाबु थींदो अदबी आईनो तां। उनखां पोइ सुवालु आहे, सिंध जे मशहूरु शाइर सामीअ जो असुलु नालो हो भाई चैन राय ऐं बचूमल। हिते बचूमल लिखणु खपे हा। भाई चैन राय बचूमल ऐं ज़ात जो लुंड हुयो। ठीकु आहे। उनखां पोइ सुवालु आहे, शाह जे रिसाले जे सुर कामोड में कहिड़ो किसो बयानु थियलु आहे? त सुर कामोड में शाह साहिब नूरी जाम तमाची जो किसो बयानु कयो आहे। अच्छा, सूरत देसी में वरी ससुई पुनू जो किसो बयानु थियलु अथव। ठीकु आहे। त इहो तव्हां नोट करे छॾियो। उनखां पोइ सुवालु आहे, शाह सचल ऐं सामी, हे किताबु आहे, बुक मां हिते लिखियो आहे। ऐं अहम किताबु आहे ही। शाह सचल ऐं सामी नाले किताब जो लेखक जो नालो आहे मोहम्मद इब्राहिम जोए जो लिखियलु आहे। ठीकु आहे। अॻिते हलूं था। शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जे ज़माने में सिंध जी सरकारी ॿोली हुई फ़ारसी हुई। ऐं शाह साहिबु कहिड़े दौर जो रहियो आहे? कलुड़नि जे दौर जो रहियो आहे। ठीकु आहे। इहो नोट करे छॾियो। उनखां पोइ आहे, शाह जे रिसाले जे बैतनि जो कुल तइदादु केतिरो चयो वञे थो? 4000। ठीकु आहे। अॻिते था हलूं। हाणे ही सुवालु जेको आहे, ऐट चरखी ऐं कतण जे हवाले सां शाह जे कहिड़े सुर जो नालो ज़हन में अचे थो? हाणे सुर कापायती। हाणे कापायती लफ़्ज़ जी माना इहा कतण वारी। कापायती माना कतण वारी। हिन सुर में, सुर कापायती में पुरियत जी अज़मत जेका आहे शाह साहिबु जेको आहे उनजो ज़िक्र कयो आहे। ऐट चरखी कतण इन्हनि जो माना ज़िक्र इन्हनि शयुनि में आहे सुर कापायती में। उनखां पोइ सुवालु आहे, किताबु सुरह सुरह सार में हिंदुस्तान जे कहिड़े शहर बाबति अहवालु ॾिनल आहे? त इहो आहे बम्बई। अच्छा, सुरह सुरह सार जेको सफ़रनामो आहे, इहो सफ़रनामो आहे महताब महबूब जो। ठीकु आहे। महताब महबूब जी लिखियलु आहे। अच्छा, इन खां अलावा जेके सफ़रनामा इन माई लिखिया महताब महबूब,
उन में अंदरि जनी उञ, इहो बि सफ़रनामो, ऐं इहो इन में बि हिंदुस्तान जी माना सफ़रनामे ते बेस्ड आहे। इहो बि राहू चंड सितारा, इहो बि सफ़रनामो आहे महताब महबूब जो, ऐं इन में वरी थाईलैंड जो ज़िक्र थियल आहे, थाईलैंड वारो सफ़रनामो आहे। ठीकु आहे। उनखां पोइ महताब महबूब जो हिकिड़ो किताबु आहे खाकनि जो जीअ झरोका, इहो नोट करे छॾियो। सवाल नंबर 11 आहे रईस करीम बख़्श निज़ामाणी पंहिंजी आतम कहाणी कई किताब जे नाले सां लिखी, उहा केतिरनि जुल्दनि में आहे? 3 जुल्दनि में। ही कई किताब अहम अथव। हीअ रईस अब्दुल करीम निज़ामाणी जी आतम कहाणी आहे। गुज़िरियल वीडियो में इहो मां तव्हां खां सवाल बि पुछो त इहा कंहिंजी आहे। सवाल नंबर 12 आहे मोहम्मद इस्माइल उरसाणीअ जी आतम कहाणी कहिड़े साल छपी? 1986 में। ऐं उनखां पोइ सवाल आहे दयारे दिल दास्तान मोहब्बत, दयारे दिल दास्तान मोहब्बत कंहिंजी लिखियल डायरी आहे? इहा साईं GM सैयद जी आहे। ठीकु आहे। वरी तव्हां खां हिकिड़ो सवाल त साईं GM सैयद जी आतम कहाणी जो नालो छा आहे, उहो ॿुधायो, कमेंट्स में ज़रूरु ॿुधाइजो। उनखां पोइ सवाल नंबर 14 आहे अख़बार सां रिलेटेड आहे। सितारा सिंध नाले अख़बार कहिड़े शहर मां निकिरंदी हुई? सखर मां निकिरंदी हुई। अच्छा, सितारा सिंध अख़बार जेका आहे उहा पीर अली मोहम्मद राशिदी जी जेका आहे जारी कयल हुई। ठीकु आहे। सवाल नंबर 15 आहे सिंधीअ में मारवी रिसालो हिंदुस्तान जे कहिड़े शहर मां जारी थियो? इहो अहमदाबाद मां। ठीकु आहे। सवाल नंबर 16 आहे साणीअ जा सूर कहिड़े शाइर जी ग़ज़लनि जो ॻटको आहे? इहो आहे अब्दुल करीम गदाईअ जो। हीअ मुंहिंजे मॉडल पेपर में बि शामिलु हुयो। ठीकु आहे। उनखां अलावा जेको आहे साणीअ जा सूर खां अलावा जेको किताबु ॿियो गदई साहिब जा पखड़ा ऐं पंवार बि गदई साहिब जो किताबु आहे। पैमाने ते पैमानो बि गदई साहिब जो किताबु आहे। ठीकु आहे। सवाल नंबर 17 आहे मखदूम अबुल हसन सिंधी कहिड़े दौर में सिंधी सूरत ख़ती तयारु कई? त ही कलुड़नि जे दौर में। ठीकु आहे। उनखां पोइ अॻिते हलूं। सवाल नंबर 18 आहे तुरखान नामो कंहिंजो तसनीफ़ कयल आहे? सैयद जमाल जो। ठीकु आहे। कसीदे जी माना आहे इरादो। अच्छा, कसीदो अरबी जे लफ़्ज़ कसद मां वरितल आहे, कसद मां, यानी जंहिंजी माना आहे इरादो करणु। अॻिते था हलूं। अहिड़ो शहर जंहिं में मशबा ऐं मिशबा बि गॾोगॾु अचनि उनखे छा चइबो? तशबीह मलफूफ़ चइबो। सवाल नंबर 21 विथ ओपन आर्म्स जी माना आहे जोश ख़रोश सां। लिक द डस्ट जो मतिलबु आहे शर्मिंदगी खणणु। प्ले विथ फायर जो मतिलबु आहे ख़तरनाक रांदि। पेशेंट विथ जो मतिलबु आहे सब्र आमेज़ इंतज़ारु। ॿोलीअ जे माहिरनि जी राय मुताबिक़ कंहिं बि ॻाल्हि ॿोल में जेकी लफ़्ज़ कमु अचनि था तन खे केतिरनि क़िस्मनि में विरहाए सघिजे थो? त हीअ ॻाल्हाइण जा 8 लफ़्ज़ आहिनि, उनजो ॿुधायो अथई। सवाल नंबर 26 आहे सिंधी ॿोली में तनक़ीद ते पहिरियों किताबु लिखियो मोहम्मद फाज़िल शाह लिखियो, ऐं किताब जो नालो छा हो? मीज़ानुल शहर। कॾहिं लिखियो? छपियो जेको इहो किताबु आहे 1875 में। हीअ बि मुंहिंजे सिंधी मॉडल पेपर में जेको आहे सुवालु शामिलु हुयो। अच्छा, अगरि तव्हां उहो मुंहिंजो सिंधी जो तयारु कयल मॉडल पेपर 50 MCQ जो न ॾिठो आहे त उनखे बि ॾिसो, उनजी डिस्क्रिप्शन में मां लिंक ॾेई थो छॾियां। ठीकु आहे। उनखां पोइ आहे सवाल नंबर 27 आहे किताब अखर ते अखि, अखर ते अखि कंहिंजी शाइरीअ जो मजमू आहे? हीअ किताबु अखर ते अखि, इहो इब्राहिम मुंशी जो आहे। ठीकु आहे। उनखां पोइ सवाल 28 आहे कहाणियुनि जे मजमूए ग्रीन हाउस जो लेखक आहे अनवर जोखियो। ग्रीन हाउस आम आहे हीअ बि सवाल। ठीकु आहे। उनखां पोइ आहे कहाणियुनि जे मजमूए रोगन जी माला जो लेखक आहे अकबर अदीब। ठीकु आहे। सवाल नंबर 30 बाय एंड बाय मां मुराद आहे ज़ोर ज़ोर सां, बाय एंड बाय ज़ोर ज़ोर सां। उनखां पोइ आहे हिन बैत जी नोयत कहिड़ी आहे? इहो नासहाना आहे। सवाल 32 ही बैत शाह जे रिसाले जे कहिड़े सुर में आहे? हाणे अहिड़नि खे असां थोरो स्किप कंदासीं छो त इहे डिटेल में हलिया वेंदासीं, हिन में पढ़ंदासीं त सुर कोहारी में। सवाल 33 ही बैत शाह जे रिसाले जे कहिड़े सुर में आहे? इहो सुर प्रभाती में। सवाल नंबर 34 में हाणे हीउ जेको बि लिखियलु आहे इहो हिन में जेको आहे सो मसब जे बारे में पुछियो वियो आहे। हलो पढ़ूं था। अहिड़ो 7 मिसरनि वारो नज़म जंहिंजो पोयों बंदि हम वज़न ऐं हम काफ़िया हुजे ऐं बाक़ी बंदनि जे 6 शुरू वारनि मिसरनि में काफ़ियो हिकु जहिड़ो हुजे पर पहिरें बंद खां मुख़्तलिफ़ हुजे ऐं रुॻो पिछाड़ीअ वारे 7
मिसरे काफ़िया में पहिरें बंद मुताबिक़ हुजे त अहिड़े मजमूए खे चइबो मसब आहे। ऐनक आहे हिते, हे हाथी न आहे, मसब। अच्छा, हे मसब माना सतनि मिसरनि वारो शहरु। सवली सिंधी में असां चऊंसि त इहो थींदो सतनि मिसरनि वारो शहरु। ऐं मखमस हूंदो आहे 5 मिसरनि वारे शहर खे मखमस चइबो, ठीकु आहे। उनखां पोइ आहे उहो नज़म जंहिंमें पंहिंजी या कंहिं ॿिए जे मिसरा या शहर ते मिसरा लॻाइजे त उनखे चइबो तज़मीन। तज़मीन हाणे सवली सिंधी में ॿिए जो शहर या मिसरो पंहिंजे शहर में कमु आणण खे छा चइबो? इहो तज़मीन चइबो, ठीकु आहे। उनखां पोइ आहे सवालु 36। सिंध जे मशहूरु शाइर पीर अशरफ शाह कलोड़े पीर अशरफ शाह कहिड़े सन में ॼाओ? त ही 1799 में, ठीकु आहे। उनखां पोइ 37 ते आहे सवानाए ख़ाकनि ते मुश्तमिल किताब फ़ानी जग फ़ानी माण्हू। ही किताबु फ़ानी माण्हू कंहिंजो लिखियलु आहे? इहो हमीद सब्ज़ोई जो लिखियलु आहे, ठीकु आहे। सवाल 38 मशहूरु शाइर वफ़ा पलीअ जो जनमु कहिड़े साल थियो? 1944। अच्छा, हिन वफ़ा पलीअ जो असुलु नालो वली मोहम्मद वफ़ा पली हुयो, ठीकु आहे। सवाल 39 गंजो टकर जो शहर नाले मज़मून कंहिंजो लिखियलु आहे? ही मीरा मोहम्मद शाह जो आहे। हे नोट करे छॾियो। इहो ई मज़मून जेको आहे सो सिंधी जे 9 किताब ऐं 9 ऐं 10 किताब में बि इहो शामिलु आहे, ठीकु आहे। इहो अहम अथव। सवाल 40 ही बैत कंहिंजो मिसाल आहे? तजनीसे मज़ीद जो। सवाल 41 अहिड़ा ॻंढियल लफ़्ज़ जेकी सूरत ख़ती में हिकु जहिड़ा हुजनि पर माना धार हुजे ऐं कॾहिं मुरकिब वांगुरु कमु अचनि त कॾहिं मुफ़रद तौरु इस्तेमालु थियनि त अहिड़ी हिकु जहिड़ाई खे चइबो तजनीसे मुरकिब। सवाल 42 वसियतनामा, राज़नामा, रहबरनामा, तारनामा, वसलतनामा कहिड़े शाइर जे चयल मसनवियुनि जा नाला आहिनि? रियाज़ अनवर जा, ठीकु आहे। सवाल 43 किताब सुडका सुडका सिंध जे लेखक जो नालो आहे अब्दु सिंधी, ठीकु आहे। सवाल 44 ही कंहिंजो मिसाल आहे? सनत इश्तिकाक जो। ही कंहिंजो मिसाल आहे? इहो सजा मतवाज़ी जो। किताब शाम व सहर, किताब शाम व सहर जो लेखक आहे मंसूर वैरागी। सवाल 47 ही गीत कंहिंजो आहे? काश मां चंड हुजां, काश मां चंड हुजां तुंहिंजे अङण ते चिमकां, निंड में कीअं थी लॻी ऐं टिक ॿधी ॾिसंदो ई रहां। ही इमदाद हुसैनी जो आहे, ठीकु आहे। सवाल 48 किताब अदबी ख़ज़ानो, अॻोड़े अदबी आईनो पढ़ियोसीं, हाणे अदबी ख़ज़ानो। अदबी ख़ज़ानो जो लेखक आहे मेमण अब्दुल गफ़ूर सिंधी, ठीकु आहे, नोट कयो। सवाल नंबर 49 ही कंहिंजो मिसाल आहे? इहो आहे, हाणे ॾिसो हिन में 3 सिटूं आहिनि, 1 2 3, टिनि मिसरनि वारो शहरु आहे त इनखे चइबो आहे मसलस, मसलस, ठीकु आहे। ऐं मसमन हूंदो आहे 8 मिसरनि वारो, मखमस हूंदो आहे 5 मिसरनि वारो, ठीकु आहे। सवाल नंबर 50 आहे ही माहिया कंहिंजो चयल आहे? ही हाणे थियल आहे इहो नूर शाहानी जो। सवाल 51 नसर में कंहिं शख़्स जी अकासी अहिड़ीअ तरह करणु जो उन जी लिखणीअ मां उन शख़्स जी सीरत ऐं तस्वीर उन जे ख़दो ख़ाल समेत साम्हूं अची वञे उनखे चइबो ख़ाका निगारी। सवाल 52 जॾहिं को शाइर पंहिंजे कंहिं अज़ीज़ दोस्त सियासी या मज़हबी शख़्सियत जी वफ़ात ते नज़म में ॾुख जो इज़हार करे त अहिड़े नज़म खे चइबो मरसियो चइबो। सवाल 53 अ बोन ऑफ कंटेंशन जी माना आहे फ़साद जो बुनियादु। मेन ऑफ पार्ट्स जो मतिलबु आहे क़ाबिल माण्हू। सवाल 55 हीअ वसियत कंहिं कई? हीअ वसियत कंहिं कई जेको मुंहिंजी क़बर ते अचे त मूं लाइ काग़ज़, कलम ऐं पन जूं ॿीणियूं रखी वञे। इहो ख़ैरुनिसा जाफ़री जी जेका आहे वसियत हुई। ऐं ख़ैरुनिसा जाफ़रीअ खे छा चवंदा हुआ? गुॾी चवंदा हुआ हिनखे, ठीकु आहे। ऐं इन जो जेको सफ़रनामे जो किताबु आहे मुंहिंजो तख़लीक़ी सफ़र, हिन जो मशहूरु जेको आहे इहो सफ़रनामो आहे। उनखां पोइ सवाल नंबर 56 आहे सिंध जे नामियारे लेखक मोहम्मद उस्मान ॾीपलाई जो जनमु कहिड़े साल थियो? त इन जो जेको जनमु थियो उहो 1908 में थियो, ठीकु आहे। सवाल नंबर 57 आहे गुलिस्तान हुसन नाले किताब जो लेखक आहे मोहम्मद उस्मान ॾीपलाई। अच्छा, मोहम्मद उस्मान ॾीपलाई सांगड़ नाविल बि इन जो लिखियलु आहे। ॿियो शेखुल मशाइख, ही किताब मोहम्मद उस्मान ॾीपलाई जो लिखियलु आहे। उन खां पोइ आहे सिसी नेज़े पांद,
सिसी नेज़े पांद, इहो बि किताबु जेको आहे इहो मोहम्मद उस्मान डीपलाई जो लिखियलु आहे। उनखां पोइ मैक्सम गोरकीअ जो जेको नाविल आहे माउ, उन जो तर्जुमो माउ जे नाले सां बि इहो मोहम्मद उस्मान डीपलाई कयो आहे। सवाल नंबर 58 आहे, नसर जो उहो कहिड़ो क़िस्म आहे जंहिंमें ख़्यालनि ऐं मालूमात खे सिधे सही अंदाज़ में पेश कयो वेंदो आहे, या ईअं खणी चइजे त नसर जो उहो क़िस्म जंहिंमें कंहिं बि क़िस्म जी ठाह ठूह न हुजे ऐं बिल्कुलु सादगी अख़्तियार कयल हुजे त उनखे नसर आरी चइबो। ठीकु आहे। सवाल नंबर 59 आहे, हीअ शाइरी कंहिंजी आहे? इहो मौलवी अहमद मलाह जी। सवाल 60, हीउ कंहिंजो शेर आहे? लाल शाह रिज़वी जो। 61, डॉक्टर नबी बख्श बलोच जे तरतीब ॾिनल किताब काफ़ियूं केतिरनि जुल्दनि ते मुश्तमिल आहे? त जवाबु आहे 3। सवाल 62 आहे, सिंधी अदबी बोर्ड तरफ़ां छपायल किताब कलाम बशीर कंहिं मुरतब कयो? त इन जो जेको जवाबु आहे उहो डॉक्टर मेमण अब्दुल मजीद सिंधी कयो। सवाल 63, अ मूट पॉइंट जी माना आहे बहस हेठि ॻाल्हि। 64, वेज़ एंड मीन्स जो मतिलबु आहे सभु इम्कानी ज़रिया। सवाल नंबर 65, किताब 30 सालनि जूं चूंड कहाणियूं, अहम किताब आहे, नोट कयो। कंहिं लिखियो? ग़ुलाम नबी मुग़ल लिखियो। ठीकु आहे। सवाल 66, हीउ कंहिंजो शेर आहे? इहो शेर आहे अकबर सागर जो। 67, हीउ कंहिंजी शाइरी आहे? सलीम रज़ा जी। सवाल 68, सिंधी अदबी बोर्ड तरफ़ां छपायल किताब नड़ जा बैत जो लेखक आहे डॉक्टर नबी बख्श बलोच। नल एंड वाइड जो मतिलबु आहे काला दम या बंदिश पयल। सवाल 70, सेफ एंड साउंड जी माना आहे ख़ैरो आफ़ियत सां। हीउ कंहिंजो शेर आहे? इहो असगर हालो जो। सवाल नंबर 72, शाइर जो नालो ॿुधायो। हाणे हीउ शेर आहे, इन जो अंजम हालाई जो आहे। सवाल नंबर 73 आहे, नाउ एंड देन जी माना आहे कॾहिं कॾहिं। सवाल 74, फार एंड वाइड जो मतिलबु आहे परे परे ताईं। सवाल 75, हरमन हेस जे नाविल जो तर्जुमो सिद्धार्थ जे नाले सां कंहिं कयो? फज़ल अहमद बचाणी। सवाल नंबर 76 आहे, अल बुरको मोराविया जे कहाणियुनि जो तर्जुमो थकल सीरत जे नाले सां कयो? कंहिं वलीराम वल्लभ कयो। सवाल 77, शाइर जो नालो ॿुधायो। हाणे इहो शेर आहे मखदूम तालिबुल मौला जो। ठीकु आहे। उनखां पोइ 78 आहे, हीउ कंहिंजो शेर आहे? नसीम अबड़े जो आहे। 79, टुपले सेकंड सिडिल जो मतिलबु आहे कंहिंजी हा में हा मिलाइणु। सवाल 80, टू गो टू द वॉल जो मतिलबु आहे तबाह थियणु, नाकाम थियणु। सवाल 81, उहो लफ़्ज़ जेको कंहिं इस्म या ज़मीर सां लागू थिए, उन जी ख़ासियत, ख़ासि ॻाल्हि या वधीक हक़ीक़त ॼाणाए, उनखे चइबो आहे सिफ़त। सिफ़त यानी कि इस्म या ज़मीर जी वज़ाहत जेको बि लफ़्ज़ कंदो उहो इहो सिफ़त हूंदो। ठीकु आहे। सवाल 82, सिंधी लैंग्वेज अथॉरिटी तरफ़ां छपायल किताब सिंध में फ़िक़ही तहक़ीक़ जो इर्तिक़ा जो लेखक आहे डॉक्टर काज़ी यार मोहम्मद। सवाल 83, उहो ज़मीर जेको सुवाल पुछण या पुछा करण में कमु अचे थो उनखे चइबो आहे ज़मीर इस्तिफ़ाम, इंट्रागेटिव प्रोनाउन हूंदो आहे। सवाल नंबर 84, हीउ शेर कंहिंजो आहे? इहो आहे मसरूर कैफ़ी जो। सवाल 85, हीउ शाइरी कंहिंजी आहे? इहा आहे सरशार अकेली जी। अच्छा, सरशार अकेली जो असुल नालो अल्लाह बख्श सरशार अकेली हुयो। ठीकु आहे। सवाल 86, फाइट शाय ऑफ जी माना आहे कंहिंखां डिॼणु। सवाल 87, टुकराए वुल्फ जो मतिलबु आहे कूड़ियूं दाहूं करणु। सवाल 88, ज़मान हाल जा क़िस्म आहिनि 5। सवाल 99, जेको ज़र्फ़ जाइ या तर्फ़ ॾेखारे तंहिंखे चइबो आहे ज़र्फ़ मकान। ठीकु आहे। अॻिते था हलूं सवाल नंबर 90 ते। सवाल नंबर 90 आहे, काके भेरूमल जो नाविल आंदर सुंदरिका कहिड़े सन में छपियो? हे नाविल बि आम अथव। आंदर सुंदरिका काके भेरूमल महरचंद अडवाणी जो लिखियलु आहे। 1910 में इहो छपियो। ठीकु आहे। उनखां पोइ आहे, नामियारे अदीब भेरूमल महरचंद अडवाणीअ शेक्सपियर जे तारीख़ी नाटक किंग जॉन जो तर्जुमो कहिड़े नाले सां कयो? हर्स जो शिकार, इहो कयईं। ठीकु आहे। सवाल 92, ऐश्वर चंद्र जी कहाणियुनि जो मजमूओ अंदर जो ॼामड़ो सोणी पब्लिकेशन हैदराबाद तरफ़ां कहिड़े सन में छपायो वियो? 1984 में। अॻिते था हलूं सवाल नंबर 93 आहे, कहाणियुनि जो मजमूओ फाही घाट कंहिंजो लिखियलु आहे? अमर जलील जो आहे। सवाल 94, न्यापो नींदड़ कहिड़े पखीअ जो शाह साईं पंहिंजे कलाम में ज़िक्र कयो आहे?
त इहो कांव या कांग जंहिंखे चऊं उन जो ज़िक्र कयो आहे। सवाल नंबर 95 किताब जोबन भरिया ॾींहं जे लेखक जो नालो आहे अशरफ पली। सवाल 96 लुगात सिंधी मख़फ़फ़ात जो लेखक आहे मखदूम तालिबुल मौला। सवाल नंबर 97 ही शेर कंहिंजो आहे? जोहर बिरोही जो। सवाल 98 गिव एंट टू जी माना आहे जज़्बात जो इज़हार करणु। सवाल 99 कट आउट जो मतिलबु आहे ख़तमु करणु। ऐं आख़िरी सवाल आहे ही बैत शाह जे रिसाले जे कहिड़े सुर में आहे? त इहो सुर देसी में आहे। त ही हुयो असांजो मॉडल पेपर नंबर 16 जंहिंजा ही सभई जवाब आहिनि 50 100 जा 100 ई। थैंक यू सो मच फॉर वॉचिंग दिस वीडियो। अल्लाह हाफ़िज़।